Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. दुर्मन खे जबरदस्ती कटनो ने गोठ दुर्मन पड़ो खे जबरदस्ती कटनो वने दी नाल इंतजामिया जी दादागिरी आहे ऐं नाल इंतजामिया ॾिसो खे कटनो थो वने वसारनि खे अपील आहे त नोटिस वठो। दादू भरसा MNV ड्रेन ते गरी मशीनरी पहुंचण बाद ॾंडा बरदार ॻोठाणा पहुची विया। आपाशी अमले ऐं ॻोठाणनि में छेड़े बाद पुलिस नफ़री तलब। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ दुरमोहम्मद अबड़ो वटि दादू जे तरफ़ MNV ड्रेन खे कट हणण न ॾिनो वेंदो। पीपल्स पार्टी MNA रफ़ीक जमाली चयो आहे त ॻोठ दुरमोहम्मद अबड़ो वटि MNV ड्रेन खे को बि कट न पियो ॾिनो वञे। शहरी अफ़वाहुनि ते ध्यानु न ॾियनि। मंसूर ढंढ खे कट हणण जी अफ़वाहुनि बाद भरपासे जा ॻोठाणा रस्तनि ते निकिरी आया। सेमण भरिसां अड़ल वाह हेड वटि इंडस हाईवे ते धरणो। UC आराज़ी बूबक जाफ़राबाद ऐं UC चन्ना जा रहवासी एहतजाज में शामिल। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त मंसूर ढंढ खे मथां खां को बि ख़तरो नाहे। उन बावजूद मंसूर खे कट ॾेई भरपासे जी आबादी ॿोड़ण जी कोशिश कई पई वञे। मंसूर खे कट लॻण सां सेवण तालके जूं 5 UCs तबाह थी वेंदियूं। कट ॾियण जी कोशिश थी त ॻोठाणा सख़्तु मज़ाहमत कंदा। आख़िरी डिफेंस लाइन खुदाबाह टुटण बाद खैरपुर नाथन शाह बुॾी वियो। ॿोॾ जो पाणी केन शाह शहर में दाख़िल 15 खां वधीक पाड़ा ऐं कॉलोनीज़ बुॾी वियूं। घरनि में 5 खां 6 फुट ताईं पाणी बीठल। शहर खां ॿाहिरि क़ाइम गिर्द स्टेशन ऐं जानवरनि जी अस्पताल पाणीअ हेठि। शहरनि जी लॾ पलाण बाद केन शाह शहर ख़ाली थी वियो। केन शाह जी UC गोज़ो, ककड़, UC गाॾही ऐं बहादुरपुर सूधो ॿियनि UCs में सभई ॻोठ बुॾी विया। फाथल माण्हुनि खे ॿेड़ियुनि ज़रिए ॿाहिरि कढण जे लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। सुप्रियो बंद खे घारे जो पाणी मेहर शहर जे बचाव लाइ ठहंदड़ रिंग बंद सां टकराइजी वियो। पाणी पंप ऐं भट्टी रोड खे ॿोड़ण बाद रिंग बंद ताईं पहुची वियो। रिंग बंद ते दबाव वधण सबबि शहरनि जो साहो ॻुठ में। शहरनि दबाव बावजूद रिंग बंद जी अॾावत ऐं मज़बूती जो कमु जारी रखियो। रिंग बंद तां पाणी जो दबाव घटाइण जे लाइ भट्टी रोड खे 2 हंधनि तां कट ॾिनो वियो। पाणी ॻोठ बेटो जतोई ऐं भरपासे जे लाइ कंदा वधण लॻो। MNV ड्रेन ऐं जोही ब्रांच खे लॻल कट जो पाणी जोही शहर जे बचाव लाइ अॾियल रिंग बंद सां टकराइजी वियो। रिंग बंद ते दबाव वधण लॻो। शहरनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत रिंग बंद जे कमज़ोर हिसनि खे मज़बूत करण जो कमु जारी। जोही में ॿोॾ जी सूरतहाल दौरान चूंडल नुमाइंदा ग़ाइब। MNA रफ़ीक जमाली, MPA सालेह शाह, सजीला लिगारी ऐं वॾे वज़ीर जो ख़ासि मुआविन बंदा अली लिगारी शहरनि खे लावारिस छॾे ॾिनो। पाणी जो दबाव वधंदे ई ॿार बि रिंग बंद खे मज़बूत करण जे कम में जुंबी विया। ॿारड़ा हथनि सां मिटी खणी बाचिका भरींदा रहिया। ॿारनि जो हौसलो, जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां।
छॾींदासीं। असांखे ईअं था चवनि तव्हां जोई खे छॾे कंहिं सेफ जॻह ते वञो। असांजी सेफ जॻह असांजा घर आहिनि, असां पंहिंजे घर खे कोन छॾींदासीं, पंहिंजे जोई खे कोन छॾींदासीं। ॿाहिरनि ऐं चाचनि खे गुज़ारिश थी कयां जेके घर में वेठा आहिनि, महिरबानी करे घरनि खां निकिरो ऐं इन्हनि चाचनि ऐं भाइरनि जी हेल्प कयो जेके एतिरनि ॾींहंनि खां वठी कमु पिया कनि। तव्हां ॾिसो था केतिरो पाणी वधी वियो आहे। अगरि इहो अञा वधी वेंदो त पोइ छा थींदो असांजे घरनि ॾे, असांजे जोई खे छा थींदो? कुझु कमु कयो। हीउ असांजो घरु आहे, असां हिते ॼाया आहियूं, हिते ई वॾा थिया आहियूं, इन खां सवाइ असां काॾे वेंदासीं? कम ई कंदासीं। असां हे जेके जोई जा नौजवान आहिनि उहे घरनि में वेठा आहिनि ऐं जो उन्हनि नौजवान खे इहो ई असां अपील कंदासीं त अचो इन्हनि भाइरनि जी मदद कयो। ऐं वज़ीर आला मुराद अली शाह खे बि इहो ई चवणु चाहियूं था त जेको आहे सो मंशूर खे कट ॾियो ऐं जोई दादू खे बचायो।